THN न्यूज़। जो पानी जो पानी नाज़रीन, वगण खां ख़बर शामिल कयूं था त वगण ऐं भरपासे जे इलाइक़नि में गुज़िरियल ॾींहुं गड़े सां पयल बरसाति टाउन कमेटी ऐं यूसी इंतिज़ामिया जी नाअहलीअ सबबि ज़हमत बणिजी वई। टाउन कमेटी इंतिज़ामिया ख़िलाफ़ ॻोठ जाफ़रानी वासियुनि जो मुमताज़ वगण ऐं शबीर चांडियो जी अॻुवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो। बरसाती पाणी नेकाल करण जो मुतालबो। मुज़ाहिरीन चयो त वगण टाउन कमेटीअ जी माहवार लखें रुपयनि जी बजट हुअण बावजूद बि हिन वक़्त ताईं टाउन कमेटी इंतिज़ामिया बरसाती पाणी नेकाल करण जो बंदोबस्त न कयो आहे, जंहिं सबबि सख़्त तकलीफ़ुनि में मुब्तला आहियूं। टाउन ऑफिसर सिर्फ़ कूड़ा बिल ठाहे मनपसंद माण्हुनि जूं घिटियूं साफ़ कराए कमु करण जी दावा करे रहियो आहे। संदसि करप्शन जो नोटिस वठी बरसाती पाणी नेकाल कराए वञे। इवारा रोड जे मेन रोड ते 50 फुट ते बि नाहे। इहा मेन घिटी आहे ॻोठ जाफ़राणी जी, जेका पंवर ऐं गांचन खां क्रॉस कंदी मेन कब्रिस्तान ॾे वञे थी पई। हे ॿार बच्चा न्याणियूं ऐं औरतूं थो कीअं क्रॉस कनि। अफ़सोस सां इहो चवणो थो पए त हितां जे अगरि का बड़ी बीमारी या कंहिं एमरजेंसी त औरत निकिरे त उहा कीअं घर खां निकिरंदी।